अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी कस्टर्ड ट्राइफल जी। कस्टर्ड ट्राइफल जी रेसिपी मां ठाहियां थी। उन जे लाइ सभिनी खां पहिरियों त इहा आहे मां वटि कस्टर्ड ईअं ठाहिणो आहे। जेका कस्टर्ड जे दॿे जे मथां तरकीब हुजे। कस्टर्ड बनाएं अपनी ज़रूरत के मुताबिक जितना भी चाहिए, लेकिन उसका जो रेशो है, जो तरकीब है, वो होनी चाहिए जो कस्टर्ड के डब्बे के ऊपर दी हुई होती है। उसके साथ ये 2 कलर में मैंने जेली जो है जमा ली है। जेली भी इसी तरह से जमाएंगे। ये देखिए आप, ये डब्बे पे इसकी होती है तरकीब। इसमें 2 कप पानी लिखा होता है, लेकिन मैंने 1.5 कप पानी डाला है। ठीक है, हिन ते 2 कप पानी लिखियल हूंदो आहे जेली जे पैकेट ते, पर मां हिन में 1.5 कप विधो आहे, छो त 2 कप सां जेली जेका आहे वो नरम थी ॼमे, उन जा सख़्त क्यूब्स नथा जमा थियनि। त 1.5 कप में 1.5 कप में ही रेड कलर, 1.5 कप में ही ग्रीन कलर, ही ग्रीन बनाना है, और ही जो है स्ट्रॉबेरी जेली है। तो इनको आप 1.5 कप में जमा लें। और जो डब्बे पे 2 कप लिखे हुए तो 2 नहीं डालें, उससे जेली जो है वो पतली जमती है, वो क्यूब जो है वो सख्त नहीं होते थोड़ी सी। उसके साथ ये प्लेन केक है एक छोटा, और ये एक फ्रूट का टिन है, फ्रूट कॉकटेल का एक टिन है, और एक बड़ा सा प्याला लेंगे। सबसे पहले इसके क्यूब्स हमें काटने, जेली जा असांखे क्यूब्स कटना है, उनखे असां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ नंढा या वॾा जहिड़ा तव्हां कटणु चाहियो उन हिसाब सां कटियो। ठीकु आहे, अहिड़ी तरह हिन जा बि कटियूं था। ऐं तव्हां हीअ ॾिसंदव कटण में ई तव्हांखे थोड़ा सख़्तु लॻंदा। अगरि घणो पाणी हूंदो त हीअ जेके नरम था थी वञनि। ज़्यादा पानी में बिल्कुल पतले और नरम हो जाते हैं, और कम पानी में ये थोड़े सख्त और जमे हुए होते हैं। हाँ, सभिनी खां पहिरियों असां हिन प्याले में केक जो तह हणंदासीं। केक के टुकड़े आप इस तरह तोड़ लें और एक केक की तह जमा लेंगे। ही इलाही मज़ेदार ठहंदो, ॿार वॾा सभु शौक़ सां खाईंदा। कोशिशि कयो, ठाहियो, इहो तमामु टेस्टी आहे। बच्चे बड़े सब शौक़ से खाएंगे और मुझे उम्मीद है ये आपको बहुत पसंद आएगा। ही असां हिन जे तरे में केक जो हिकिड़ो लेयर है। हाणे हिन जे मथां असां विझंदासीं ही सिरप। सबसे पहले ये जो फ्रूट कॉकटेल का टिन है, इसमें जो सिरप दिया हुआ है वो हम इसमें डालेंगे। ये असां केक में सिरप विझंदासीं त जीअं चङी तरह सां केक जेको आहे हिन में ॿुॾी वञे ऐं मिठो थी वञे। इसको बहुत अच्छी तरह से फैला के डालना है ताकि ये पूरे में चला जाए। और अब हम इसके ऊपर थोड़ा सा ये कटा हुआ फ्रूट भी डाल देंगे। थोड़ो ही कटियल फ्रूट भी हिन में असां विझूं था। हाणे हिन जे मथां असां विझंदासीं कस्टर्ड जो हिकिड़ो लेयर। कस्टर्ड की एक तह अब हम इसके ऊपर बिछाएंगे। हिन में हिकिड़ो तह असां कस्टर्ड जो हयो आहे। ऐं हाणे ही कुछ जेके आहिनि जेली जा क्यूब्स मां हिन में हीअं हणां थी। इस तरह से अगर आपका शीशे का बॉल है तो थोड़ा सा ऐसे लगा लें ताकि वो बाहर से नज़र आएगा तो अच्छा लगेगा। ये ॿाहिरां जॾहिं ॾिसण में ईंदो त ये काफ़ी सुठो लॻंदो। हिकिड़ो रेड जो, हिकिड़ो ग्रीन जो, हिकिड़ो छॾे असां हिन में ये हणूं था। जेकॾहिं शीशे जो प्यालो आहे त पोइ ही ॿाहिरां ॾिसण में तमामु सुहिणो लॻंदो। अब एक एक हम साथ में ग्रीन का डालते जाएंगे। ऐं फ्रूट जेको आहे तव्हां फ्रेश भी विझी सघो था, पर फ्रेश फ्रूट में इहो आहे त उनजा स्लाइस कटे, क्यूब्स कटे, उनखे थोड़ो खंड में पाणी बॉयल करे चाश ठाहे, शीरो ठाहे, पोइ तव्हांखे उन में विझणो पवंदो फ्रूट, त जीअं उनजो सिरप भी ठहे ऐं उनजो फ्रूट भी जेको आहे रेडी थी वञे। अब इसके ऊपर हम ये फिर से केक डालते हैं। कोशिश करें कि प्याले की बाहर की साइड पे जो है वो नहीं जाना चाहिए केक, वो अंदर ही रहे तो बेहतर है, वरना ये जो जेली की जो हमने सेटिंग की है वो ख़राब हो जाएगी। हाणे वरी असां हिन जे मथां कुछ फ्रूट ऐं कुछ सिरप विझंदासीं। सिरप और फ्रूट साथ में डालते हैं एक साथ।
देखिए इसके ऊपर मैंने सिरप और फ्रूट डाल दिया है। अब एक पूरी लेयर कस्टर्ड की डालेंगे ताकि ये पूरे जेली भी जो है वो छुप जाए इसमें। कस्टर्ड जो पूरो हिन मथां लेयर विधो आहे ऐं हेठां ॾिसो ही पासे खां केॾो सुहिणो पियो लॻे। ऐं हाणे वरी असां ही बचियल केक जेको भी आहे हिनजे मथां विझंदासीं। बचा हुआ सारा केक हम इसके ऊपर डाल देंगे और फिर इसके साइड में हम जेली की एक जो है रो बनाएंगे। जेली जी लाइन असां ठाहींदासीं जीअं पहिरियों ठाही से। ठीक है, फिर ये एक एक क्यूब निकाल के ऐसे एक लाल रंग का एक ग्रीन का ये हम इसमें लगाते जाएंगे। असां वरी हिकिड़ो लेयर जेली जो है हिन में विच में सॼो केक जेको भी बचियल हो वो ख़त्म करे छॾियो आहे, इहो विधो आहे। ऐं हाणे हिन जे मथां वरी असां ही फ्रूट ऐं हिन जो सिरप विझंदासीं। हाणे हिन में केक जे मथां सिरप भी विधो ऐं फ्रूट जा भी कुछ चंक्स जेके आहिनि विधा आहिनि। हाणे हिन जे मथां फाइनल लेयर असां हणूं था कस्टर्ड जो। हिन जे मथां असां कस्टर्ड जो भी फाइनल लेयर हयो आहे। ऐं हाणे असां हिन खे मथां कुछ जेली जा पीसिस ऐं कुछ फ्रूट जा चंक्स जेके आहिनि गार्निश कंदासीं। ऐं मूंखे उम्मीद आहे तव्हांखे रेसिपी ज़रूरु वणंदी। वणी हुजेव त वीडियो शेयर कजो, लाइक कजो, कुछ चवणो हुजे त कमेंट कजो, कुछ पुछणो हुजे त चई सघो था। ऐं चैनल सब्सक्राइब कजो छो त अञा भी मुस्तक़बिल में मां कुछ न कुछ सिखाइण जो इरादो रखां थी। जेकॾहिं चैनल सब्सक्राइब कंदो त तव्हां आसानी सां उहे शयूं ॾिसी सघंदव। ऐं हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, प्यार सां खाधो ठाहियो त हीउ ॾाढे प्यार सां ठहियलु आहे जेको यकीनन तव्हां ठाहींदो त घर में सभिनी खे पसंदि ईंदो। त हिनखे मूं सजाए छॾियो आहे। ऐं फाइनली हिन जे मथां कुछ फ्रूट जा चंक्स विझंदासीं। कुछ फ्रूट के चंक्स डाल देते हैं इसके ऊपर। ये हाणे मज़ेदार कस्टर्ड ट्राइफल जेको आहे रेडी आहे। ज़रूरु ठाहियो ऐं जेको बि रिज़ल्ट अचे उहो शेयर कयो मूंसां। ज़रूरु ॿुधायो मूंखे त कीअं ठहियो, तव्हांखे छा रिस्पॉन्स मिलियो। ठीकु आहे, सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं मज़ेदार डिश सां, कंहिं ॿी रेसिपी सां वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।